खानपुर न्यूज़ में हाज़िर आहियूं। खानपुर टाउन कमेटी इंतज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबबि खानपुर शहर बणिजी वियो आहे गंदगीअ जो ढेर। खानपुर शहर जो को बि रस्तो ऐं पाड़नि जा चौक गंद सां भरियल नज़र अचनि पिया ऐं नेकाल जी नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि नालियूं केतिरनि ई पाड़नि में रस्तनि जे मथां वही रहियूं आहिनि। ख़ासि करे मीराणी पाड़े जो मेन गुज़रगाह जेको सेठार पाड़े खां थींदो ईदगाह तरफ़ वञे थो, जेको केतिरनि ई पाड़नि खे पाण में मिलाए थो, जितां ॿारड़नि औरतुनि समेत बुज़ुर्गनि ऐं मस्जिद में निमाज़ जे लाइ वेंदड़नि खे नेकाल जूं नालियूं रस्तनि तां वहण सबबि गंदे पाणी मां गुज़रणो पवे थो। ईअं ई शहर जो बप्पड़ शेख पाड़ो जेको खानपुर जो सर्कुलर रस्तो आहे, जिते पिणु गंद जा ढेर लॻल नज़र अचनि पिया। साॻी हालत शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मंगणार पाड़े, लुत्फ़ शाह खां होताणी सेठार पाड़े ॾांहुं वेंदड़ रस्ते जी आहे, जिते रस्तो गंद जे ढेर सां भरियल पियो आहे। ईअं ई राजाणी चौक ते गंद जो ढेर पियल आहे, जितां जा रहवासी टाउन इंतज़ामिया खे शिकायतूं करे थकिजी पिया आहिनि, पर को बि तदारक न पियो थिए। अहिड़ी तरह शहर त समूरो गंद जो ढेर में तब्दील थी चुको आहे, पर टाउन कमेटी इंतज़ामिया एडमिनिस्ट्रेटर सैयद इबरार शाह ऐं TMO सैयद दीदार अली शाह जन एडवोकेट यया बख्तियार बप्पड़ जे पेटिशन ते खानपुर सिविल कोर्ट सगोरीअ में पहुची पंहिंजे वकील जे मार्फत दावा कनि पिया त खानपुर शहर साफ़ लॻो पियो आहे, किथे बि गंद कचिरो न आहे। ऐं हालत इहा थी आहे जो टाउन कमेटी जो लीगल एडवाइज़र ऐं टाउन कमेटी जो कचो मुलाज़िम सफ़ाई मामले ते शहर में विज़िट कनि पिया। को बि ज़िम्मेदार टाउन अमलदार विज़िट करण जे लाइ तयारु न आहे, जॾहिं त शहर वारनि जो वस वारनि खां मुतालबो आहे त खानपुर वासियुनि खे घटि में घटि सफ़ाईअ जो निज़ाम बहितर करे ॾिनो वञे। रिपोर्ट बहादुर अली बुरड़ो, खानपुर।